सिंध हुकूमत 15 सेप्टेम्बर खां 30 सेप्टेम्बर ताईं समूरा स्कूल मरहलेवार खोलण जो हतमी फ़ैसिलो करे वरितो। स्कूलनि में मास्क जो इस्तेमालु लाज़मी करार। सिंध में कोरोना वायरस जे ख़दशे सबबि बंदि कयल तइलीमी इदारनि खे ॿीहर खोलण जो हतमी फ़ैसिलो कयो वियो आहे। इन सिलसिले में तइलीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जे तर्जुमान मूजिबि 15 सेप्टेम्बर खां 30 सेप्टेम्बर ताईं मरहलेवार स्कूल खोलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध हुकूमत पारां कयल फ़ैसिले मुताबिक़ 15 सेप्टेम्बर खां 9, 10, 11, 12 जे क्लासनि समेत समूरी यूनिवर्सिटियूं ऐं कॉलेज खोलिया वेंदा, जॾहिं 6 खां 8 ताईं समूरा क्लास 22 सेप्टेम्बर ताईं खोलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। साॻी रीति 30 सेप्टेम्बर ते पहिरें क्लास खां 5 क्लास ताईं स्कूल खोलिया वेंदा। इंतहाई अहम ख़बर आहे, सिंध हुकूमत सॼे सूबे में मरहलेवार स्कूल खोलण जो हतमी फ़ैसिलो करे छॾियो आहे। पहिरें मरहले में 15 सेप्टेम्बर खां 9, 10, 11, 12 क्लासनि समेत समूरियूं यूनिवर्सिटियूं ऐं कॉलेज खोलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जॾहिं त ॿिए मरहले में 6 खां 8 ताईं जा समूरा क्लास 22 सेप्टेम्बर ते खोलिया वेंदा। अहिड़ी रीति आख़िरी मरहले यानी 30 सेप्टेम्बर ते समूरा प्राइमरी स्कूल खोलण जो हतमी फ़ैसिलो कयो वियो आहे, जॾहिं त स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि समेत सॼे अमले लाइ मास्क जो इस्तेमालु लाज़मी करार ॾिनो वियो आहे।